ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो धरे ध्यान, करयां थो मां भागवत महापुराण जो बयान। जंहिं में व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 14 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त राजा युधिष्ठिर नारद मुनि जे उपदेश सां शांत थियनि था ऐं उन जे 7 ॾींहंनि खां पोइ धृतराष्ट्र ऐं गांधारी मृत्यु लोक त्याग कनि था। ऐं पोइ पाण ॾिठो त राजा युधिष्ठिर खे घणा ई ख़राब सुगण ऐं सपना अचण लॻा, जंहिं में हू कलयुग जो ईंदड़ वक़्तु ॾिसी डिॼण लॻो। हिन खे ईअं महसूस ते थियो त श्री श्याम सुंदर असां खां जुदा थी मृत्यु लोक त्याग करे वेंकट ॾांहुं पधारे वियो आहे। लेकिन राजा युधिष्ठिर खे हिन ॻाल्हि जी का बि ख़बर कोन हुई त कृष्ण भॻवान हिन धरती ते आहे या हले वियो आहे। पोइ राजा युधिष्ठिर भीमसेन खे चयो त अर्जुन खे वेंदे 7 महीना थी विया आहिनि। अर्जुन अञा ताईं वापसि मोटियो न आहे। अर्जुन अचे त पाण खे श्री श्याम सुंदर जो हाल अहिवाल ॿुधाए। पोइ एतिरी में अर्जुन बि उते अची पहुचे थो ऐं रोईंदे रोईंदे पंहिंजे भाउ जे चरणनि में किरी पवे थो। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जे 14 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। उन वक़्तु अर्जुन जो हाल कुछ हिन तरह हो त श्री कृष्ण भॻवान वेंकट वञण वक़्तु दारिक नाले रथवान खां अर्जुन खे चवराए मोकिलियो। रथवान जो नालो यादि रखिजो, दारिक रथवान। त उन सां श्री कृष्ण भॻवान अर्जुन खे चवराए मोकिलियो त तूं द्वारिका मां सभु विधवाऊं स्त्रियूं, ॿार ॿुढा आदमी, धन ऐं ॿियो सभु सामान हस्तिनापुर ॾांहुं वठी वञ। उन हुकुम मूजिबि अर्जुन सभु माल असबाब ऐं सभु माण्हू साण करे हस्तिनापुर आयो थे। पर वाट ते हस्तिनापुर जे वेझो भील क़ौम जे माण्हुनि अची खेनि पकड़ियो ऐं सभु सामान माल असबाब फुरण लॻा। तॾहिं अर्जुन पंहिंजो गांडीव धनुष खणियो ऐं तीरनि जी वर्खा करण लॻो, मगर उन्हनि तीरनि जो को बि फ़ाइदो न थियो। आख़िर सभु माल चोर खणी विया। उन वक़्तु अर्जुन ॾाढो उदास थी वियो ऐं सोचण लॻो त केतिरी न अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मूं उन साॻे ई धनुष सां भीष्म पितामह, करण, जयद्रथ जहिड़नि पहलवाननि ऐं ॿियनि केतिरनि ई सूरमनि खे मारियो ऐं जीतियो हो। ऐं उहो ई साॻियो धनुष अॼु मुंहिंजे कंहिं बि कमु न आयो जो मां भीलनि खे बि जीते न सघियसि। ऐं मूं जो चोरनि खां हारायो सो मूंखे मालूम थो थिए त सभु ताक़त मूं में जेका हुई उहा फ़क़ति श्री श्याम सुंदर जी कृपा सां हुई। हाणे हू मुंहिंजी रक्षा करण वारो कोन्हे, तॾहिं सभु बल ऐं तेज मुंहिंजो हलियो वियो आहे। उन जी चिंता करण करे ऐं मुरली मनोहर जो वेंकट ॾांहुं वञण करे अर्जुन जो मोह उदास थियल हो। राजा युधिष्ठिर अर्जुन खे उदास ॾिसी पुछियो, हे अर्जुन, असांजो मुरली मनोहर श्याम सुंदर, असांजो प्राण प्यारो, जंहिं आदि पुरुष भॻवान संसारी जीवन खे सुख ॾियण वास्ते यादवनि जे कुल में अवतार वरितो आहे। यादव नाना सूरसेन, मामू वासुदेव, देवकी, राजा गुरसेन, अक्रूर, बलदेव जी, परद्युमन, इनरदे, 4 देशनि ऐं सभु छोकिरा मुरली मनोहर जा
ऐं उद्धव भगत सभु द्वारिका वासी चङा भला त हुआ ऐं उहे सभु आनंद सां आहिनि। ए अर्जुन, तूं ॾाढो उदास ॾिसण में थो अची। ॿुधा त तोखे का बीमारी त न थी आहे, या तूं जो घणा ॾींहं द्वारिका में रहें सो तुंहिंजो कंहिं अपमान त न कयो आहे, या सभा में तुंहिंजो कंहिं आदर भाव न कयो हुजे, या कंहिं ब्राह्मण या महात्मा जी बेइज़ती तोखां थी हुजे, या को बुखायल तुंहिंजे घर आयो हुजे ऐं तंहिंखे तूं भोॼन न कराए सघियो हुजे, या को बि ब्राह्मण महात्मा छोकिरो पोरो बीमार या स्त्री दुश्मन खां डिॼी तुंहिंजी शरण में आया हुजनि ऐं तूं उन्हनि जी रक्षा न करे सघियो हुजीं, जो उन करे तुंहिंजो मुंहुं लथो पियो आहे ऐं उदास आहे, या कंहिं घटि आदमीअ खां लड़ाई त न हाराई अथई जंहिंखां तुंहिंजो तेज हलियो वियो आहे, या चङी शइ खाइण वक़्तु तो कंहिं छोकिरे या पोरे ॾिसण वारे खे उन मां न ॾेई अकेले तो उहा शइ खाधी हुजे, या श्री श्याम सुंदर प्यारो मृत्युलोक छॾे वेंकट धाम ॾांहुं त न पधारे विया आहिनि। उन करे तुंहिंजी मतां ही हालत थी आहे। उन जो सबबु हाल मूंखे ॿुधाए। मां केतिरे वक़्त खां ख़राबु सपना ॾिसी रहियो आहियां, बाक़ी तुंहिंजी ही शक्ल ॾिठी अथमि त मन में आंद मांद थी पई आहे। अर्जुन, मूंखे जल्दी ॿुधाए। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब पहिरियों स्कंद 14 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।